नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के ठठो में खबर ईंदाणु साबका टाउन कमेटी गाड़ो जो वाइस चेयरमैन और चेयरमैन पीपल्स पार्टी और पुराणो वर्कर हाजी उमेद अली खासकेली जो खासकेली हाउस गाड़ो में एचआई पाण साणन जो चेता हिन एचआई कंदे बुधायो त टाउन ऑफिसर गाड़ो ना इंसाफियों करे धमकियों ॾेई रहियो है। हिते जेके भी भंगी तौर भर्ती थियल आहिनि से सब जा सब मुसलमान आहिनि जेके भंगिन जे हक ते दाड़ो हणी रहिया आहिनि। शहर सॼो गंदगी जे वर चढ़ियल है। टाउन जे जेके भी माण्हू मुक़रर थियल आहिनि से सब वॾेरनि जी सिफारिशुनि ते लॻल आहिनि। हिन चयो त टाउन ऑफिसर गाड़ो चवे थो त मूंखे जीअं वणंदो आऊं तीअं ई कंदुसि छो त आऊं सभिनि खे हिसो पती ॾियां पियो तोखे जेको वणे सो कर। टाउन ऑफिसर इहो बि पिण वाज़े चई रहियो आहे त आऊं पीपी तालका क़यादत खे वठी हेठि ताईं वॾियूं फटीकूं भरियां थो, तालके वारनि खे अलॻि पैसा ॾियां थो ऐं मुक़ामी सहाफ़ियुनि खे अलॻि पैसा ॾियां थो। हिते सवाल इहो थो पैदा थिए त ही कहिड़ा सहाफ़ी ऐं तालके ते वेठल इहे कहिड़ा माण्हू आहिनि जिन खे टाउन ऑफिसर पैसा ॾे थो ऐं हू नाम निहाद ग़रीबनि जे हक़नि ते दाड़ा हणन में मसरूफ़ आहिनि। चेहरा साम्हूं अचण घुर्जनि। आख़िर में साबिक़ा वाइस चेयरमैन ऐं चेयरमैन हाजी उमेद अली खासकेली पीपल्स पार्टी जे ज़िले क़यादत खे नोटिस वठण जो मुतालबो कंदे इहो पिण चयो आहे त अगर टाउन ऑफिसर नाइंसाफियुनि खिलाफ कार्रवाई न थी त आऊं पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।